सजणो हक़ मौजूद, ये लतीफ़, ये सिंध, ये आलम इंसानियत हाज़िर थींदो आहियां अवां वटि। पंहिंजा दर्द खणी, समाज जा दर्द खणी, सिंध जा दर्द खणी, अव्हां जा दर्द खणी ऐं पंहिंजे पतीअ जो कमु कंदो आहियां। ऐं इहो बि प्रोग्राम अथमि त जॾहिं बि मूं में वसियत ऐं क़ुवत पैदा थी त सिंध जे झर झंग में रूबरू थी वेंदुसि ऐं उनखे ॿुधाईंदुसि, वाका करे, लड़ियूं करे, सॾ करे, सूर्य सॾ थियो का हलंदी ॿेड़ियूं, उनखे सॾ करे ॿुधाईंदुसि त यारो तव्हां सां ही थी रहियो आहे, दोस्तो तव्हां सां ही थी रहियो आहे। ऐं पिटाई जो पैगाम अकेले सिर हिकिड़ाई हेर पूरी फूल वॾे वांगुरु अकेले सिर झर झंग ताईं पहुचाइण जो मूं वचन करे छॾियो आहे। जेसिताईं जहिड़ो आहियां जंहिंजा हुई जहिड़ी विरकी न वेठी वञी भूल पेठी सारी देखे सजणे हयाती में जेको जेतिरो बि साहु आहे, जेसिताईं साह जो सॻो आहे तेसिताईं ईअं कबो। ऐं मोहम्मद राणे मां हिकिड़ो गैर मामूली बैत जेको लतीफ़ साईं पेश थो करे, बाबा मोहम्मद वटि राणो आयो आहे ऐं उन सां इहा कहिड़ी ॻुझी ॻाल्हि थो करे। अजब जी ॻाल्हि त इहा आहे न, हुनखे त प्यारु करणु खपे, मिजाज़ जी ॻाल्हि आहे त प्यारु करणु खपे। ऐं उहा ॻाल्हि अहिड़ी आहे जो जेकॾहिं आउं ज़ाहिर कयां त लोक हैरान थी वञे। बैत ॿुधो, सोढे सुते लू माण्हू सभु सुता पिया, सोढो आयो, काजा मूंसीं ॻाल्हि कई, जेका मूंसां ॻाल्हि कई उहा ॾाढी ॻाल्हि गैर मामूली, अंत क़िस्म जी ॻाल्हि। साजे पधर पोइ त सरतियूं कान सुम्हे, उहा जेकॾहिं ज़ाहिर करे विझां ऐं सभिनी खे ख़बर पइजी वञे त को न सुम्हे, हा छा त कमाल जी ॻाल्हि आहे। राणो जेको लोक सॼो सुतो पियो, राणो मूं वटि आयो ऐं मूंसां अहिड़ी ॻाल्हि कयईं जो उहा ॻाल्हि जेकॾहिं आउं सभिनी खे ॿुधायां त सभिनी जी निंड्रूं हराम थी वञनि, सभिनी खां निंड्रूं खसिजी वञनि। राणे कहिड़ी अहिड़ी ॻाल्हि कई, छा चयो हो राणे जेको लतीफ़ साईं माम में असांखे सम्झाए वियो। राणो आयो मूमल वटि ऐं उते पहुतो ऐं उनखे कन में ॻाल्हि ॿुधाई त मूमल तुंहिंजे माण्हुनि जो हाल, मूमल धरती तुंहिंजे माण्हुनि जो हाल उनखे ॼाणा। ऐं ॿियो जेको तोसां अज़ाब आहे, जेका तोसां पीड़ा आहे, जेको तोसां दर्द आहे, जेका तुंहिंजे ख़िलाफ़ साज़िश आहे, जेके तुंहिंजे ख़िलाफ़ साज़िशूं आहिनि, उन्हनि साज़िशुनि खे सम्झण जी ज़रूरत आहे। पैगाम कहिड़ो मिलियो त जेकॾहिं उहा मूं ॻाल्हि कई त केरु बि सुख थी नथो मिले। यार या भला अॼु जे दौर में असीं जेकॾहिं थोरो उन ते गौर करियूं, मुंहिंजा महबूब हो दरिया खसिजी वियो, असांखां जबल खसिजी विया, असांखां वसीला खसिजी विया, असां ॿिनि वक़्तनि जी मानी जे लाइ परेशान आहियूं। असां वटि पंहिंजा समुंड, पंहिंजा बंदर, असां वटि बहितरीन ज़मीनूं, असांजो दरिया खसूं, उहे ज़मीनूं असांजूं अंडरग्राउंड वाटर खारो थी रहियो आहे तेज़ीअ सां। नतीजे में असां जी जेका ज़मीन जी आबादी हुई उहा घटिजी थी वञे, गुरबत वधंदी थी वञे, बेरोज़गारी, अमुन जा मसाला, अलाए छा छा, यानी ॼण त को फतिह कयल इलाइक़ो। राणो उहा ॻाल्हि करे वियो हो मुंबई सां। इहा ॻाल्हि अव्हांखे सम्झण जी ज़रूरत आहे, जेको लतीफ़ असांखे चई वियो आहे, पैगाम असांजे लाइ छॾे वियो आहे, उनखे सम्झण जी ज़रूरत आहे। दोस्तो उनखे सम्झण जी ज़रूरत आहे त असां सां छा थी रहियो। आख़िर इहा कहिड़ी ॻुझी ॻाल्हि हुई। मिजाज़ में त भला ठीकु आहे बाबा, प्यार मोहबत कयूं, इश्क कयूं, मोहबत कयूं, सभु कुझु कयूं, पर इहा ॻुझी ॻाल्हि कहिड़ी आहे। उहा ॻुझी ॻाल्हि इहा आहे
मुंहिंजी नज़र में इहा आहे, ॿियो को अकाबर हुन ते अञा बि ॻाल्हाए त अञा वधीक आउं सिखंदुसि। इहा ई मुंहिंजी ॻाल्हि आहे त ओ मूमल, तुंहिंजो वजूद दाव ते आहे ऐं तूं जिन किरोड़े इंसाननि खे पालींदड़ आहीं, उहे बुखार आहिनि ऐं उयारा आहिनि, उन्हनि वटि सिहत जी सहूलियतूं मौजूदु कोन्हनि, उन्हनि वटि रोज़गार कोन्हे, उन्हनि वटि वकार उनजो खसियो वियो आहे, उनजो जियापो खसियो वियो आहे। भोतारगी जहान ऐं हीउ जेको विराए ॾिना अथनि सिंध जा इलाइक़ा, भाङा थींदी सुहिणी लती साईं चई वियो हो न। हाणे बिज़ाइरनि त सिंध आहे, पर का कहिड़े भोतार जे हवाले ज़िलो आहे, को कहिड़े भोतार जे हवाले ज़िलो आहे, को कंहिंजे हवाले ज़िलो आहे, उतां जो DC बि उहो मुक़ररु कंदो, SP बि उहो मुक़ररु कंदो, वरी नंढा पटेल पैदा करे छॾिया अथसि, चने सराई किरदार पैदा करे छॾिया अथनि, जिन जे हवाले वरी एसिट्यूट करे छॾिया अथनि त जीअं सिंध जो जेको असुल माण्हू आहे उनखे सरकारी ताक़त वसीले चेर बार रखे, उनखां वोट बि वठूं, उनखां फुरलुट बि करियूं ऐं उनजे सोच जे सफ़र खे बि महदूद करियूं, हू सोचनी न हू इहो सम्झनि त बसि इहो ई पटेल, इहो ई भोतार मुंहिंजो बसि धनी आहे। भोतार तूं असांजे नंगनि जो वार सही, ईअं ॿाहिराणनि में मूं ॿुधो आहे, पंहिंजे कने ॿुधो आहे। छाजो भोतार नंगनि जो वारस आहे? असीं पंहिंजे नंगनि जा वारस बि पाण आहियूं, दंगनि जा वारस बि पाण आहियूं, धरतीअ जा वारस बि पाण आहियूं। इहे जेके चंद भोतार आहिनि, जेके 20 खां 25 मस थींदा 7 करोड़ माण्हुनि खे ग़ुलाम बनाए वेठा आहिनि, उन्हनि भोतारनि मां आजे थियण जी असांखे ज़रूरत आहे। सॼणो, इहा ॻाल्हि ॿुधाए वियो हुयो लतीफ़। 3 सदियूं अॻु बि इहो हशर हुयो, अॼु बि साॻियो हशर आहे। नजु सुकियासीं अज़ाब में अॼु बि पिटाई जे फिक्र खे न सम्झियोसीं त अॼु बि असां अज़ाब में मौजूद। सो मुंहिंजा सॼणो, ख़ुदा जे वास्ते अर्ज़ु थो कयां, छॾे ॾियो मूं फ़क़ीर खे, तव्हां मुंहिंजी परवाह ई न कयो, तव्हां पंहिंजे धरतीअ जी परवाह कयो, मुंहिंजे दाउनि ऐं आहुनि खे सम्झण जी कोशिशि कयो, मुंहिंजे जेके ज़मीर जूं पीड़ाऊं आहिनि, मुंहिंजे अंदर जूं जेके पीड़ाऊं, उन्हनि खे सम्झण जी हिकु उमेद आहे। तव्हां फ़िक्र लतीफ़ खे ध्यानु चङो हक़ मौजूद, ये लतीफ़, ये सिंध, ये आलम इंसान।